नाज़रीन हमारी से रहायो खबरचार वेब टीवी ऐं आयशा हैदर। शहदादपुर साजिद जानी नेथो जी रिपोर्ट मुताबिक शहदादपुर पुलिस जी हाला रोड ते SHO तुफैल भुट्टो जी अगवानी में कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान कार खे रोकण जी कोशिश कई, जगह बीहण बजाए पुलिस पारां कार रोकण लाइ रखियल लकड़े खे उड़ाए छॾियो, जंहिं सबब कार कल्टी थी पई। पुलिस घेरो तंग कंदे कार ड्राइवर हस्ती खान उर्फ अफजल कुल पठान खे गिरफ़्तार करे वरितो। कार मां लखें रुपयनि जी मालियत जी मेनपुड़ी, गुटको, इस्तेमाल थींदड़ सुपारियुनि जो चूरो ऐं ॿियो मटीरियल जा 19 कटा हथ करे वरिता। उन सिलसिले में SHO शहदादपुर तुफैल अहमद भुट्टो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पुलिस मख़बरी इतला ते चेकिंग कई, जंहिं में कार ड्राइवर पुलिस चेक पोस्ट ते बिहारण लाइ रखियल लकड़ो उड़ाए छॾियो, जंहिं में पुलिस एहलकार महफ़ूज़ रहिया। हुन ॿुधायो त हिकु जवाबदार हस्ती खान उर्फ अफज़ल खे गिरफ़्तार करे 19 कटा मेनपुड़ी ऐं गुटके में इस्तेमाल थींदड़ मटीरियल हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार खां पुछा ॻाछा कई पई वञे। मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वेंदो। होॾां पुलिस जवाबदार ते केस दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।